बाटरे फुट निकली हां ए नॉर्मल सब बाटा कल न गिरी पो जल दम भाई अस्सलाम दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। नई वीडियो में तव्हांखे खुश आमदीद चवंदा दोस्तों। अॼु जेको आहे सोचियो छो न जेको आहे रफ वीडियो जेका आहे क्रिएट कजे, जीअं जेको आहे को प्लेन आहे वीडियो जो त छा करणो न को सीन आहे, पर जेका अॼु मार्केट कंदासीं ऐं जो कुझु थींदो उहो जेको आहे तव्हांखे ॾेखारींदासीं। पोइ जेको आहे गॾु रहिजो। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो। त फ़िलहालु जेको आहे त मार्केट जी तरफ़ हलूं था। फैज़ान जेको आहे अञा ताईं सुम्हियो पियो आहे। फैज़ान जी का तबियत ख़राबु हुई, बुखार हुयुसि, अञा जेको आहे निंड पियो अचो। तबियत कीअं हाणे? फैज़ान जी का तबियत ख़राबु हुई, फैज़ान अञा ताईं जेको आहे सुम्हियो पियो आहे। दोस्तों ज़मीन वारी वीडियो जेका आहे तव्हां ॾिठी हूंदी। हाणे जेको आहे माशाल्लाह कणिक निकिरी आई आहे। तकरीबन जेको आहे आङुर जे कणिक जेका आहे निकिरी आई आहे। अरे मस्त हो जा पोजीशन दी पाती दी बंदूक लगे लोई यार रात देर दी में वो सर्दी में काले में जगह तो कोने जाने उते रखा। तो दोस्तों जो कहते हैं ऑफिस जो पहुंच चुका है। तो मार्केट के बाद जो है ऑफिस पर आए। आफ्ताब जो है मोगल ते आए। तो जो है थोड़े बड़े हिसाब के होता उनका बाद जो है सूटा चापल शिदा है। तो दोस्तों वॾे अरसे खां बाद जेको आहे त मास्टर नज़र आयो आहे मूंखे, मास्टर मज़र। ॿियो मास्टर कहिड़ा हालनि? ठीक प्यारा बिल्कुल ओके। ॾे हाल कमकार जो? कमकार यार फिलहाल मदो कोने सर्दी जे करे। सर्दी त अञा आई कोने, बंदूक लॻी प्यारा दिसंबर हले तो पियो, 12 महीनो स्टार्ट आ, अञा सर्दी कोने बाकी करे ही सर्दी। सर्दी जो सीजन स्टार्ट न थियो आहे। मास्टर चए थो सर्दी कमकार जेको आहे डाउन थी वियो आहे। त अॼु जेको आहे बाक़ी अॼु को जेको कमकार डाउन हुयो, को रिस्पॉन्स न मिलियो आहे। आज जेका आहे सुभाणे वारी रिपोर्ट में ख़बर पवंदी कमकार जी। कल माशाल्लाह सुठो हुयो, आज कम लथल हुयो। दियो दी प्यारा काम कोई ते आ, दियो दी काम कोई ते आ। दी जरूर दिए वे ना नहीं तो पर मुझे से सही है पानी गिरी है। अच्छा देख आफ्ताब ने आफ्ताब वजन घणो थी? पैकेज आयो आहे हिकिड़ो नवा कंपनी के बार जो पैकेज में जान जो वजन वधीक आ उनजे इनाम। हां वजन दा हाणे सॼी फ्रेंचाइज वजन ना उस्ताद दिमाग खराब थी गया। सॼी फ्रेंचाइज मोटरसाइकिल पे अंदा वजन कराए ना 80 को मथे है, 80 को मथे 78 वाली गाय बेटा नेटवर्क में वनी करे ना। अरे हां आने छा करणो हो? 8 करणो हो। 88 रैम थी दिस। अच्छा है, अच्छा तो है। हां क्या भाई मान नोटिफिकेशन नहीं तो आया था। हम बड़ा था वीडियो ॾिठी हुन में। हाणे तो वेंदे ही नोटिफिकेशन दिन माल ईंदे कंदी। मां सब्सक्राइब कयो था उस्ताद, सब्सक्राइब ये करे रखो वीडियो रखना हो। मोड में सिर्फ हम टीवी वाला चैनल पेरे फिर यू फोन हुई हाणे मां ये बुधा डेटा रखी है। हाल नेट बंद कर फिलहाल माने वगो वठी रे बैलेंस चेक कर। पगार तो कोई वही ओडे हाने हेरू वही साकाबाद वही मेरो सुता किया है बेगर से कई वट मां वीडियो भर दो आजा खुश तो है ना भाई मां खुश है बिल्कुल। तहां के प्रमोट नहीं होता 5 मिनट भर छा करे होता हां प्रमोट दा बना ना रे तीन मी मलाम लोन सही चाचा मुझे शीन मी मलाम लोन ये तो वही कौन थियो आफ्ताब करे तो फिर वनी करे थी तो क्या ना जे ना कयो मां को जो कोन आने वाला है वो करो अपने गिला ना करे वाके गंदा कभी न कराए। ए माता थोड़ी देर में मैसेज की ट्राई करे करा लो। मैसेज ट्राई क्यों तो जो कुछ क्यों अरे ये करो सुबह क्या तुरंत लाजमी करना इन्हीं नो कॉम्प्रोमाइज
यार शादी जी दावत मिलनी मां घरों हाणे फुल सफ़ा टंड थी करे आयो आहियां हाणे दोस्त फोन कंदो दोस्त जी शादी आहे तोखे दावत कोन्हे छा मां चयो यार मूंखे त ख़बर कान्हे पर ऑफिस में जेका हुया कार्ड पिया हुया हाणे हफ़्ता अॻु ॾेई वियो टियों ॾींहुं पहिरें दोस्तों इन वीडियो के एंड किया था जेकर तव्हांखे वीडियो पसंद आयो वीडियो के लाइक एंड चैनल के सब्सक्राइब करे छॾींदा बाक़ी शादी जो मैं सोचा तो छा कयां को ॿियो जेको आहे रिंगर वठी वञांसि वरी तोखे आहे तोखे आहे अयाज मलिक दुकानदार है जो उनकी दावत है तो फिलहाल जो है वीडियो के एंड किया था नेक्स्ट वीडियो में मिलेंदासीं इजाज़त ॾियो खुदा हाफ़िज़ भैया चाल भी सही है आपका हाँ बस बदी वाले प्लेट हेलो साहब हाली मामू जले मामू क्या जाए गिला ना करें पट को बांधो तो भलो मनोज पड़े तो की बांधो ए पान के बदो है ना हर हफ्ते ओके सर अली